नाज़रीन, सिंध के नामियारे मल पहलवान मरहूम शहज़ादे बारिजे की पहिरीं वरसी के मौके ते खोड़ा में मल जा ज़बरदस्त मुकाबला कराया विया। रिपोर्ट कर रहा है इकबाल अबड़ो। खोड़ा में सिंध नामियारे मल पहलवान मरहूम शहज़ादे बारिजे की पहिरीं वरसी के मौके ते मल जा मुकाबला मुनक़िद किया विया। पहलवान शहज़ादे बारिजे जी शागिर्द पहलवान सैफुल्ला आबड़ो पारां करायल मलाखड़े जा मेहमान खास सैयद बुडल शाह लकियारी ऐं शहज़ादे बारिजे जो वालिद साहब खान बारिजो हुआ। मलाखड़े में सिंध के 6 ज़िलनि मां 20 खां वधीक पहलवाननि हिस्सो वरितो। पहिरें, ॿिए ऐं टिएं जोड़ के मुकाबलनि में कामयाब थींदड़ पहलवाननि खे शील्डूं ऐं रोक इनाम ॾिना विया। इन मौके ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सैयद बुडल शाह, साहब खान बारिजो ऐं मल पहलवाननि मरहूम शहज़ादे बारिजे के लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त संदसि वरसी सरकारी तौर ते मल्हाई वञे। असांजे इलाइक़े जो शहज़ादो बारिजो सुठो ऐं भलो पहलवान हो, सीरत खां भी भलो हो, सूरत खां भी भलो। इन जा तक़रीबन लतीफ़ साईं ते भी हिन जा एवार्ड खटियल आहे। उन जी यादि में हिते असां सभिनी उन जे शागिर्दनि हे मेड़ा को मचायो आहे, सो तमामु ॾाढी ख़ुशी थी। केतिरा ई एवार्ड खयईं ऐं असांजी तदावारी का बि कंहिं हुकूमत बि न कई, कंहिं चङनि मठनि बि न कई। 5 ॿार हुनजा नाबीणा आहिनि। असां इहो अर्ज़ु कयूं था त गवर्नमेंट सां तावन करे। हुनजो भाउ बि आहे वीचारो, हिकु त उनखे बि नौकिरी हिन महिल का शइ न मिली सघी आहे। तो महिरबानी करे असां सां का न को तावन करे। यादूं छॾे विया ऐं हीउ जेको आहे सो सिंधी क़ौम आहे ऐं सिंध जा जेके घण घोरा मलाखड़े जा उहे हमेशह हिनखे यादि कंदा रहंदा। ऐं खोड़ा जे इन सरज़मीन ते साईं मूसन शाह जो भी हिकिड़ो दरगाह आहे, उन ते हिन जेको मेलाखड़े खे हिननि मचायो आहे। हुन जे यादि में हुन जे ईअं सम्झ त हू ज़िंदा आहे हिन फ़न जे हवाले सां, जो हुनखे हुन जा दोस्त ऐं हुन जा शागिर्द यादि करे रहिया आहिनि। उन्हनि जा जेके वॾा आहिनि बाबू या ॿाहिरि उनखे जस हुजे, उन्हनि प्रोग्राम करायो आहे अहिड़े पहलवान जो जेको सिंध जो सूर्या थी गुज़रियो ऐं वॾनि पहलवाननि सां मुक़ाबला कया। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे उस्ताद शहज़ादे बारिजे जी वरसी ऐं उनजो जेको शागिर्द आहे सैफुल्ला आबड़ो, उहो अहिड़ा जेके आहिनि शागिर्द कंहिं उस्ताद खे मिलंदा आहिनि जेके उस्ताद जी वरसी करनि ऐं उस्ताद जी यादगीर हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। का शइ बि न आहे, असांखे तावन थींदो आहे हुकूमत जो, उहो असां हुकूमत जो तावन न आहे। इसी प्रोग्राम में शरीक पहलवाननि ऐं महिमाननि जा वीचार ॿुधा। उन्हनि मरहूम शहज़ादे बारिजे खे ख़िराज तहसीन पेश कयो ऐं उन खां अलावा जेके उनजी ईसाले सवाब जे लाइ दुआ पिणु घुरी वई। कैमरा टीम सां गॾु इकबाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।